सिंध तरक्की पसंद पार्टी के वाइस चेयरमैन इल्ताफ जसकानी के भाउ असद जसकानी के जख्मी थियण वारे वाक़े खिलाफ नौबशाह में एसडीपी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध तरक्की पसंद पार्टी तालके नौबशाह पारां 3 ॾींहं बि टंडो अल्हायार में एसडीपी अॻवान असद जसकानी ते नामालूम हथियार बंदन पारां हमलो करण वारे अमल खिलाफ सैयद रुस्तम शाह, लतीफ राहू, खैर मोहम्मद बक्सी, आकिब डायरी, अरशद अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में नौबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि कारकुननि खे ख़िताब कंदे चयो आहे त टंडो अल्हायार में एसडीपी जे अॻवान इल्ताफ जसकानी जे भाउ असद जसकानी खे नामालूम हथियार बंदन फायरिंग करे ज़ख़्मी कयो आहे, जंहिं असां सख़्त लफ़्ज़नि में मुस्तमद कयूं था। हुननि चयो त टंडो अल्हायार जी पुलिस ऐं हथियारबंदनि जा साथारी ज़ख़्मी असद जसकानी खे अस्पताल में तिबी इमदाद ॾियनि नथा, जेका इंतहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हुननि चयो त जेकॾहिं असद जसकानी खे कुझु बि थियो त उन जी ज़िम्मेवार टंडो अल्हायार पुलिस ऐं उतां जी इंतज़ामिया हूंदी।